1.5 एकड़ डिगड़ी वारो विकणी उन 1.5 एकड़ मां कासिमाबाद में अची 400 वाल जो प्लाट वठ उते सब ॿार बच्चा वठी अची राय उन्हनि खे यूनिवर्सिटी में पढ़ाए उन्हनि खे ट्यूशन सेंटर में पढ़ाए उन्हनि खे एकेडमी में पढ़ाए उहे ॿार जॾहिं पैसा कमाईंदा रोज़गार उहे वरी उन 2 एकड़ जे बजाय उते 1000 एकड़ ज़मीन ॾी वठंदा जॾहिं कमाईंदा त उन्हनि 2 एकड़नि जी ज़मीन जे विकिरे मां 2 वछूं विकणी जेका ॿार जी फी ॾिबी उन फीअ मां वरी 20 वछूं ॿियूं वठी सघजनि थियूं न बाबा असीं माल को विकणबो आहे पढ़ाई खे विझो ग़लत कम लाइ ज़मीन न विकणजी इहो सही आहे अयाशी लाइ ज़मीन न विकणजी कार वठण लाइ ज़मीन न विकणजी दबदबो करण लाइ ज़मीन न विकणजी ॿी शादी करण लाइ ज़मीन न विकणजी अयाशी लाइ न पर हिकिड़ी ज़मीन विकणी पंहिंजे बच्चनि जी फी ॾियण 1/2 एकड़ विकणी शहर में वॾो घर वठी उते औलाद खे पढ़ाइण अम्मा ऐं बाबा जो शहर में इलाज कराइण पंहिंजे घर जे भातिन खे अची वॾनि शहरनि में कराची हैदराबाद में आबाद करण इहो उन एकड़ विकण खां वधीक अहम आहे वरण होए न होए पाड़े ची परतोए निमाणी जो निजरो ही मुझी झोपड़ी आई तोखे आऊं थी वनी चोटीअ ते चढ़ा तंहिं करे इहो जेको जज़्बो आहे लतीफ़ जो त वॾी शइ लाइ वॾी कुर्बानी ॾियणी पवंदी सिंध जो माण्हू चाहे थो त मूंखे हासिल सभु थिए ऐं कुर्बानी न ॾियां गड़बड़ किथे आहे